नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंधकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंधकोट वेजो राणो स्टाप ऐं برپاسي वारे इलाइक़े में जानवरन जी बीमारी में इज़ाफो थी वियो आहे, जंहिं इलाइक़े वासियुनि ऐं समाजी वर्करनि कामरेड निमाणो भंगवार मीडिया सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त हितां जे आला अमलदारनि खे अपील था करियूं त खुदारा ग़रीब मिस्किन माण्हुनि जो चौपायो माल मरी रहियो आहे, फिलफोर नोटिस वठी तदारक कयो वञे। अॼु लश्कर खान सुराणी आहे जिते असीं मौजूद आहियूं। हिते कॾहिं बि का बि सरकारी मोबाइल टीम चौपाए माल जी कोन आई आहे ऐं माल चौपाए माल में बकरियूं रिढ में रोज़ हज़ारे ऐं लखे रुपयनि जो क़ीमती जानवर क़ीमती जानवर ज़ाया था थियनि। इन में असांजो मुआशी नुक़सानु थो थिए। असां DC कश्मीर, CM सिंध ऐं आला अख़्तियारनि खां इहा अपील था कयूं त खुदारा सिंध जे माण्हुनि ते बि नज़र कयो ऐं सिंध जे क़ीमती जानवरनि ते बि नज़र कयो। जेको क़ीमती नस्ल आहे वो बर्बाद ऐं तबाह थी रहियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।